अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भलीकार आऊं आया अफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। पीपल्स पार्टी पानी, बिजली ऐं गैस जी बंदिश ते वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ बदीन मां तहरीक जी शुरूआत करे छॾी। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े, इतलाह सेक्रेटरी आजिज़ धामरा, जनरल सेक्रेटरी वकार मेहदी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हज़ारे माण्हुनि जो DC चौक ते 6 कलाक धरणो। सख़्त नारेबाज़ी अॻुवाणनि जो चवणो त नवाज़ हुकूमत सिंध जो पाणी रोके, गैस बंदि करे 20 कलाक लोड शेडिंग करे सिंध खे ललकारियो आहे। असां बदीन मां अॼु गो नवाज़ गो जे नारे सां तहरीक जी शुरूआत करे छॾी आहे। पीपल्स पार्टी जे MNA फरियाल टाकुर ऐं सेक्रेटरी सिहत डॉक्टर फज़लुल्लाह पेचोई पारां PMU अस्पताल नवाबशाह में MIR मशीन जो इफ़्तिताह ऐं संदसि चवणु आहे त इन्हनि जी कोशिश आहे त बीमारियुनि जी सही ख़िदमत थिए ऐं बीमारियुनि जो अंगु घटि थिए। ट्रामा सेंटर खे बहितर करण लाइ कमु कयूं पिया, जॾहिं त किडनी सेंटर लाइ कोशिशूं जारी आहिनि। जामशूर जे इलाइक़े बुढ़ापुर जे रवासी शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां 10हीं दर्जे जी शागिर्दाणी आयशा उर्फ जे अगवा ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो। 8 अप्रैल ते आयशा स्कूल मां पेपर ॾेई वापसि अची रही हुई त इलाइक़े जे 52 माण्हुनि खेसि अगवा करे गुम करे छॾियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम GSN स्टूडेंट्स फेडरेशन जगूण ऐं ज़िले जनरल सेक्रेटरी गुलाम शबीब रोही जे साथियुनि समेत पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन सिंध में शमूलियत जो ऐलान निसाफ़ खां मुकमल लातअलुक़ी जो इज़हार कयां थो। हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे साथियुनि जो को बि क़ौम परस्त पार्टी सां तालुक़ नाहे। गुलाम शबीब रोही सामानो भरसा ॻोठ कारो भील में ओचितो बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी रख। इतला मिलण बावजूद फायर ब्रिगेड इंतजामिया न पहुती। ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी, बाहर जी अपील। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं इन ख़बर सां। पीपल्स पार्टी पाणी, बिजली ऐं गैस जी बंदिश ते वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ बदीन मां तहरीक जी शुरूआत करे छॾी। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े, इतलाह सेक्रेटरी आजिज़ धामरा, जनरल सेक्रेटरी वकार मेहदी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हज़ारे माण्हुनि DC चौक ते 6 कलाक धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। अॻुवाणनि जो चवणो हो त नवाज़ हुकूमत सिंध जो पाणी रोके, गैस बंदि करे 20 कलाक लोड शेडिंग करे सिंध खे ललकारियो आहे। असां बदीन मां अॼु गो नवाज़ गो जे नारे सां तहरीक जी शुरूआत करे छॾी आहे। पीपल्स पार्टी पारां वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ शुरू कयल तहरीक जे मौक़े ते कारकुननि खे ख़िताब कंदे अॻुवाणनि जो चवणो हो त हाणे नवाज़ शरीफ़ ऐं संदसि छाड़तनि वज़ीरनि खे ख़बर पवंदी त तहरीकूं कीअं हलाइबियूं आहिनि। संदसि चवणो त ही हज़ारे माण्हू घुर था कनि त सिंध जा मसइला फौरी हल कया वञनि, ॿिए सूरत में दमादम मस्त कलंदर थींदो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे कारकुननि वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। पीपल्स पार्टी जे MNA फरियाल टालपुर ऐं सेक्रेटरी सिहत डॉक्टर फज़लुल्लाह पेचोए PMU अस्पताल नवाबशाह में MIR मशीन जो इफ़्तिताह कयो। संदन चवणो त इन्हनि जी कोशिश आहे त बीमारियुनि जी ख़िदमत सही थिए ऐं बीमारियुनि जो अंगु घटि थिए। ट्रामा सेंटर खे बहितर करण लाइ कमु कयूं पिया, जॾहिं त किडनी सेंटर लाइ कोशिशूं जारी आहिनि। PMU अस्पताल नवाबशाह में MIR मशीन जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे फरियाल टालपुर चयो त अस्पताल में जल्द किडनी सेंटर शुरू थींदो। फरियाल टालपुर चयो त औरत हुजण जे नाते सां खेसि महसूस थियो त अस्पताल जे गाइनी वार्ड जी हालत इंतहाई ख़राब आहे, जंहिंखे हाणे बहितर कयो वेंदो। हुन चयो त डॉक्टर नदीम रिज़वी, डॉक्टर नदीम कमर हिते आया आहिनि ऐं हिते दिलि जी वार्ड जो कमु बि बहितर थिए पियो ऐं हिते एंजियोग्राफी वग़ैरह लाइ सेंटर ठाहिणु चाहियूं था, जंहिं लाइ प्लॉट चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ॾिनो आहे ऐं उते जल्द इमारत अराए दिलि जे मरीज़नि खे फ़ाइदो थींदो। हुन चयो त MIR जी मशीन MQM जे सूबाई वज़ीर जे दौर में वरिती हुई, पर नाक़िस हुजण करे उहा फंक्शनल न थी सघी। सेक्रेटरी सिहत डॉक्टर फज़लुल्लाह पेचोए चयो त हिन अस्पताल जी डॉक्टरनि जी हालत बहितर नाहे, डॉक्टरनि ऐं मरीज़नि जे कपिड़नि में बि फ़र्क़ु नाहे हूंदो। संदसि चवणो त नवाबशाह में गर्मी तमामु घणी आहे ऐं नवाबशाह में हिकु वार्ड गर्मी खां बीमार थींदड़ मरीज़नि लाइ रखियो वञे। सिहत वारे सेक्रेटरी डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई त शहर में हीट स्ट्रोक सेंटर खोलिया वञनि ऐं हर हिकु सेंटर ते मोबाइल एम्बुलेंस बीहारियूं वञनि ऐं जीअं ई मरीज़ पहुचे इन खे फौरी तौर अस्पताल पहुचाए वञे। वाइस चांसलर पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल नवाबशाह मोहम्मद आज़म यूसुफ़ानी चयो त पीपल्स पार्टी MNA फरियाल टालपुर ऐं MNA डॉक्टर अज़रा फज़ल पेचो तालीम जे हवाले सां तमामु घणियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। उन मौक़े ते पीपल्स पार्टी MP ग़ुलाम कादिर चांडियो, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाजी अज़ीम मुग़ल, कराची जा मशहूर डॉक्टर नदीम रिज़वी ऐं डॉक्टर नदीम कमर, डिप्टी कमिश्नर नोमान सिद्दीकी, प्रोफेसर डॉक्टर गुलशन मेमर, डॉक्टर रशीदा बलोच, डॉक्टर अली गोहर डाहरी ऐं ॿिया मौजूदु हुआ। जामशूर जे इलाइक़े बुढ़ापुर जे रवासी शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां 10हें दर्जे जी शागिर्दाणी आयशा उर्फ जे अगवा ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
उन मौके ते शागिर्दनि आयशा जी वारसन अमर मसमात फातिमा बुरफत लखा ॾिनो बुरफत ऐं ॿियनि ॿुधायो त 8 अप्रैल ते आयशा स्कूल मां पेपर ॾेई वापसि अची रही हुई त इलाइक़े जे बासिर माण्हुनि खेसि अगवा करे गुम करे छॾियो आहे। संदन चवणो त बुढ़ापुर थाणे ते केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस मुलविस जवाबदारनि खे तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। हुननि चयो त बासिर जवाबदार केस सां हथ खणाइण ऐं ख़ामोश रहण लाइ आयशा जी वारसनि खे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त आयशा खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। कोटड़ी जे रवासी पारां 13 वरनि जी नाबेन निगरी जो इलाज सरकारी ख़र्च ते कराइण जी अपील कई हुई। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं अली अकबर पंहिंजी घरवारी ऐं धीअ सां गॾु पहुची ॿुधायो त संदसि न्याणी शाहीन गुज़िरियल 3 सालनि खां बीमार रहण खां पोइ अखियुनि जो नूर विञाए वेठी आहे, जंहिं जे इलाज ते वॾो ख़र्च ॿुधायो वञे थो। गुरबत सबबि हू पंहिंजी न्याणी जो इलाज नथा कराए सघनि। हुन चयो त संदसि न्याणी 3 साल अॻु तेज़ बुखार सबबि बीमार थी वई हुई, जे दौरान संदसि अखियुनि जो नूर ख़तम थी वियो। संदसि चवणो त गुज़िरियल 3 सालनि खां हू वस आहर न्याणी जो इलाज करे रहिया आहिनि, पर न्याणी जे अखियुनि जो नूर वापसि न अची सघियो आहे। हुन वस वारनि ऐं सरहंदी वारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी न्याणी जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए वञे। नाज़रीन, जीएस सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻूणे ज़िले जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शबी ब्रोही साथियुनि समेत पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन सिंध में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। हैदराबाद प्रेस क्लब में सपा अॻवान रज़ाक ब्रोही सगर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ग़ुलाम शबी ब्रोही ॿुधायो त हू जसाफ खां मुकमल लातालुक़ी जो इज़हार करे थो। हुन चयो त हू पीपल्स पार्टी जी क़यादत ते एतमाद कंदे पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन सिंध में पंहिंजे साथियुनि समेत शमूलियत इख़्तियार करे चुको आहे। हाणे हुन जो कंहिं बि क़ौम परस्त पार्टी सां तालुक़ नाहे। सामारो भरिसां ॻोठ कारोभील में ओचितो बाहि लॻण सबबि 4 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। इतला मिलण बावजूदि फायर ब्रिगेड इंतज़ामिया न पहुचण करे ॻोठाणनि एहतजाज कंदे मुज़ाहिरो कयो। ॻोठ कारोभील में ओचितो बाहि लॻण सबबि लेलू भील, टलू भील, क्यूल ऐं चीतन भील जा घर सड़ी विया, जॾहिं त घरनि में पियल सामान कणक, 2 ॿकरियूं, खटूं ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। बाहि लॻण जे वाक़े खां फौरी तौर इतला करण बावजूदि फायर ब्रिगेड जी गाॾी ऐं अमलो न पहुची सघियो, जंहिं करे ॻोठाणनि जो घणो नुक़सान थियो। इतला मिलण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो ऐं इंतज़ामिया न पहुचण ते ॻोठाणनि एडवोकेट आइडान भील जी अॻवानी में एहतजाज कंदे मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि मुतालबो कयो त इंतज़ामिया जी लापरवाही सबबि थियल नुक़सान जो इज़हारो कयो वञे ऐं संदनि सड़ियल घर अॾे ॾिना वञनि। नाज़रीन, जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट रहण लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com।